दोस्तों झूलेलाल। अॼु आउं उन शख़्स जो ज़िक्र करियां थो जंहिंजे ज़िक्र खां सवाइ पाकिस्तान जी आज़ादी जी तहरीक अधूरी है। उन शख़्स जे बारे में मोहतरम रसूल बख्श पलीजो साहब चयो हो त जेकॾहिं इहो शख़्स ज़िंदा हुजे हा त अॼु क़ाइद एज़म जी जॻह ते ही शख़्स हुजे हा। उन शख़्स जो नालो आहे रईस ग़ुलाम मोहम्मद ख़ान भुरगड़ी। प्यारा दोस्तो, इहो अफ़सोस जी ॻाल्हि आहे जो असीं पंहिंजे मौसरनि खे जिन पंहिंजो रत सत धन मन ऐं ॾाढा कशाला कढे तकलीफ़ूं सही असांजे लाइ ख़िदमतूं सर्ज अंजाम ॾिनियूं, असांजे मुस्तक़बिल लाइ सोचियो। अॼु जे दौर में जिन शख़्सनि असांजे लाइ कोशिशूं वरितियूं, अॼु जे दौर में उहो असीं उन्हनि तकलीफ़ुनि जो तसवर बि नथा करे सघूं ऐं पंहिंजी हर शइ क़ुर्बान करणु उहो अॼु जे सियासतदान जो असांखे विरले मिले थो। मूंखे अफ़सोस सां चवणो पए थो त हेॾे वॾे सियासतदान, हेॾे वॾे अज़ीम माण्हू, हेॾो वॾो नालो, तंहिं ते का तहक़ीक़ ई कोन थी ऐं जस हुजे साईं मोहतरम मोहम्मद हाशिम लिगारी साहब खे, जंहिं पंहिंजे हड़ा वड़ा ख़र्च करे पंहिंजो क़ीमती वक़्तु सीड़ाए रईस ते किताब लिखियो, अंग्रेजी में किताब लिखियो ऐं वरी उन खे सिंधी में तर्जुमो करे असांजी सवलाई लाइ ॾिनो। आऊं ॿिन्ही हथनि सां साईं जो थोरातो ऐं सल्यूट करियां थो, सलाम पेश करियां थो त हुन असां सिंधी क़ौम खे ही बेबाहा तोहफ़ो ॾिनो आहे जेको असांखे ऐं नई टही खे उत्साह ॾींदो पंहिंजी क़ौम लाइ कुझु करण लाइ। थोरा न थोरा मूं ते मारवड़नि जा भलायूं ऐं भेरा ॻणे ॻणंदुसि केतिरा। सो मोहम्मद हाशिम साहब खे वरी आउं सलाम पेश करियां थो ऐं पंहिंजे सिंधी माण्हुनि खे अपील करियां थो त ही किताब पढ़नि, ख़रीद कनि, जीअं उन्हनि खे असांजे वॾनि जे बारे में ख़बर पवे। रईस ग़ुलाम मोहम्मद ख़ान भुरगड़ी साहब तहलके जैमसाबाद जे हिकिड़े ॻोठ ढेंगाण भुरगड़ी में 15 जुलाई 1878 में रईस वली मोहम्मद ख़ान भुरगड़ी जे घर में पैदा थिया। जीअं त हिननि जा वॾा डेरा गाज़ी ख़ान रहंदा हुआ, पर हुतां खां लॾे अची पोइ सिंध में आबाद थिया। पाण 10 सालनि जा हुआ त पंहिंजे वालिद जी शफ़क़त खां महरूम थी विया। इन करे हिननि जी मिल्कियत कोर्ट ऑफ वार्ड्स जे हेठि हली वई। पाण नंढे हूंदे शुरूआती तइलीम ढेंगाण में हिकु मदरसे में पिराई, पोइ मिशन स्कूल हैदराबाद ऐं नवल राय हीरानंद अकेडमी में तालीम पिराई। हुन खां पोइ सिंध मदरसा कराची में
कुछ वक़्तु तालीम पिराई ऐं मैट्रिक करण लाइ अलीगढ़ हाई स्कूल हिंदुस्तान हलिया विया, जितां तइलीम मुकमल करे सिंध मोटिया ऐं ईंदे शर्त पंहिंजे ज़मींदारी किर्त ऐं ॿिए कमनि कारियुनि खे लॻी विया। ओचितो अहिड़ो वाक़ियो थियो जो रईस जी ज़िंदगी फेरो खाधो। थियो हीअं त शादी पली स्टेशन ते लथा, जीअं त पाण हिकु ज़मींदार घराणे खां तालुक़ु हो, सुखिया सताबा हुआ, त फर्स्ट क्लास जो टिकट हिननि वटि हो। सो ही रेस्ट हाउस में तरसिया। राति जो टाइम हो, अंग्रेज़ अमलदार ओचितो अची वियो। तंहिं चयो त रेस्ट हाउस ख़ाली कर। रईस बि पंहिंजी ताक़त रखंदो हो, हुन चयो रेस्ट हाउस ख़ाली कोन कंदुसि। पोइ तकरार थी, पाण सम्झी विया त हिन मुल्क में हाणे हिननि अंग्रेज़नि सां जेकॾहिं ॻाल्हाइणो आहे त कानून जी ज़ुबान सां ॻाल्हाइबो। सो पाण कानून जी तालीम लाइ लंडन रवाना थी विया, इंग्लैंड। हुते लिंकन लॉ कॉलेज में दाख़िला वरिती ऐं हुतां बारट लॉ जी डिग्री वठी मोटिया। पाण ईंदे शर्त हैदराबाद में वकालत शुरू कई ऐं गॾोगॾु सियासत शुरू कई। तंहिं वक़्तु सिंध जी सियासत जो मर्कज़ हैदराबाद हूंदो। हुते बरक़ सियासतदान रहंदा हुआ, तिन मञा उबैदुल्ला सिंधी बि हिकु हो। ॿिया बि सियासतदान जेके पंहिंजे वक़्त जा नामी गिरामी सियासतदान, उन्हनि खे पंहिंजो हमख़्याल कयो ऐं सियासत जी शुरूआति कई। ऐं हुतां सिंधी अख़बार अल अमीन कढियो, तंहिंजो एडिटर अब्दुल मजीद सिंधी हो। पाण मेंबर लेजिस्लेटिव असेंबली बम्बई जा बि मेंबर हुआ। पाण वायसराय हिंद काउंसिल हुआ। पाण ख़िलाफ़त तहरीक जा सदर हुआ। पाण ऑल इंडिया नेशनल कांग्रेस जा जनरल सेक्रेटरी हुआ। पाण इंडिया मुस्लिम लीग जा पिण सदर हुआ। पंहिंजा सियासत में इंतिहाई घणा कम हुआ जेके ॻणनि जेतिरा कोन्हनि। उन जो अंदाज़ो इन में लॻाए सघो था त उन वक़्त जा चोटी जा सियासतदान लीडर जीअं महात्मा गांधी थियो, कायद एज़म थियो, मौलाना अब्दुल कलाम आज़ाद थियो, नेहरू जो वालिद साहब मोतीलाल नेहरू थियो, मौलाना शौकत अली, मौलाना मोहम्मद अली जौहर ऐं वॾा वॾा सियासतदान रईस वटि हैदराबाद, मिरपुर ख़ास ऐं संदसि ॻोठु अची तरसंदा हुआ, गॾिजाणियूं कंदा हुआ, सलाहूं वठंदा हुआ। पाण सिंध जा वॾा ज़मींदार हुआ। तक़रीबन 60,000 एकड़ ज़मीन हुई। पाण हारियुनि लाइ बि पतोड़ींदा हुआ, ज़मींदारनि लाइ पतोड़ींदा हुआ। पाण सिंध में पहिरियों फुटियुनि जो कारखानो जमसाबाद में लॻायो। उन खां अलावा कई कम पाण 9 मार्च 1924 जो हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे विया। संदसि मड़ खे पंहिंजे अबाणे ॻोठु मिटी माउ हवाले कयो वियो। अवां अंदाज़ो करियो हुनजी मोहबत जो, माण्हुनि जी मोहबत जो जॾहिं मड़ झिलूरी लथो, झिलूरी ऐं ढेंगाण जो रस्तो 15 किलोमीटर।
तंहिंमें तिर छटण जी बि जाइ कोन्हे, एतिरा माण्हू हुआ। संदसि हिकु भाउ जानमोहन खान बि बम्बई असेंबली जो मेंबर हो, पर मूंखे वॾो अफ़सोस सां चवणो पवे थो त हिन जे लाॾाणे खां पोइ असां हिन जे लाइ कुझु बि न करे सघियासीं। संदसि तुर्बत ऐं संदसि वालिद जे मुक़बरे जी बि सार संभाल ऐं संदसि घर जा ख़ूबसूरत बंगला, हुननि जी बि असां सार संभाल। हालांकि हुन जे पुटु रईस ग़ुलाम मुस्तफ़ा ख़ान भुरगड़ी, जेको पिणु असेंबली मेंबर हो, तंहिं 377 एकड़ ज़मीन हिननि बंगलनि लाइ, मुक़बरे लाइ ऐं संदसि तुर्बत लाइ उहा वक़्फ़ कई, औक़ाफ़ खाते खे लिखी ॾिनी इन्हनि शर्तुनि ते, ऐं बाक़ी पैसा स्कूल जे शागिर्दनि लाइ उन जी ज़मीन जी कमाई मञा ॾियणा हुआसीं। बदकिस्मती सां उहे कुझु साल शागिर्दनि खे मिलिया। अॼु 50 साल थिया आहिनि, न स्कूल जी सार संभाल थी आहे, न मुक़बरनि जी, न बंगलनि जी। मुंहिंजे वस वारनि खे, सिंध गवर्नमेंट खे अपील आहे त महिरबानी करे जांच करियो, औक़ाफ़ खाते वारा उहो पैसो केॾां था कनि, ऐं तुर्त हिननि बंगलनि जी ऐं मुक़बरनि जी ऐं रईस जी तुर्बत जी या सार संभाल रहो। किथे ईअं न त इहे निशान मेसारजी वञनि ऐं असांजी तारीख़ ढही वञे। ऐं गॾोगॾु मुंहिंजी सिंध गवर्नमेंट खां अपील आहे त अहिड़े अज़ीम शख़्स जी जनम भूमि जिते जा रस्ता टुटल आहिनि ऐं का बि बुनियादी सहूलियत न आहे, महिरबानी करे अज़ीम शख़्स जी जनम भूमि खे तबाही खां बचायो वञे। चङो, मोकिलाणी कोन्हे, वरी मिलंदासीं, तेसिताईं अलाह।